आए हवेलीअ मथे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां हिकु तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी खणी आहियां। KTN TV में हिकु नओं ड्रामो अची चुको आहे। उहो केॾी महिल हलंदो ऐं केॾी महिल स्टार्ट थींदो, इन तफ़सीली ॻाल्हि शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं असांजे चैनल ते न त समीर जमानी चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो हर नओं ईंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। तो KTN TV ते हिकु नओं ड्रामो अची चुको आहे ऐं उन जो नालो आहे हवेली। ऐं उन में काफ़ी पुराणा अदाकार असद कुरैशी ऐं आज़म मेघल ऐं ॿिया केतिरा ई पुराणा अदाकार पिणु उन में शामिलु आहिनि। ऐं उहो सूमर खां वठी ख़मीस ताईं हलायो वेंदो, हफ़्ते में सिर्फ़ु 4 ॾींहं हलायो वेंदो। ऐं दोस्तो हू ड्रामो ज़हर ज़िंदगी ड्रामे जी जॻह ते आहे ऐं उनखे ज़हर ज़िंदगी पिणु ॾिनो वियो आहे, मतिलबु ज़हर ज़िंदगी जो कट कयो वियो आहे। तो इन ड्रामे में चाचे ऐं भेट ते पग जो जहिड़ो थींदो ऐं इन ड्रामे खे तमामु मज़ो ॾींदा। ऐं इन में आज़म मेघल खे बि भले अदाकारी ते मिली चुकी आहे, मतिलबु भली एक्टर मिली चुकी आहे। ऐं अञा दोस्तो इन में अदाकार बि हलंदा ईंदा ऐं हीअ ड्रामो अॻिते वधंदो ईंदो, इन में अदाकार बि वधंदा ईंदा। सो दोस्तो असांजो हीअ वीडियो जेको तव्हांजे अॻे